सर आबिद अयूब असांजो बहितरीन दोस्त आहे। कासिम अली शाह फाउंडेशन में मीडिया जो मतलब सोशल मीडिया जो एक्सपर्ट आहे, उनखे मैनेज कंदो आहे। सर आबिद अयूब ॿुधायो त हिकिड़ी कंपनीअ खे हिकिड़े अहिड़े मैनेजर जी ज़रूरत हुई जंहिंजे हेठां कुझु बंदा कमु कंदा टीम में, उन्हनि खे उनखे लीड करणो हुयो। एचआर वारनि उनजो बाक़ाइदा इंटरव्यू वरितो, सॼो प्रोसेस कंप्लीट थी वियो। हाणे उन्हनि खे मतलब फाइनलाइज़ कयो वियो, पर जॾहिं उहा टीम वेठी त उन मां हिकिड़ो मैनेजर हुयो जंहिं चयो त असां हिनखे हायर न कंदासीं। त उन खां सवाल कयो वियो त तव्हां असां हेॾो प्रोसेस कयो आहे ऐं हीउ बंदो परफेक्ट आहे। पोइ हुन ॿुधायो त जॾहिं मां हिन जो सोशल मीडिया जो अकाउंट यानी हिन जी मां ID जॾहिं विज़िट कई त हीउ उन ते पूरो न पियो लहे ऐं असांजी जेका कंपनी जी डिसेंसी आहे, असांजो जेको मयार आहे, उन मयार ते हीउ माण्हू लहे ई नथो, जेके हिन जूं पंहिंजी एक्टिविटीज़ आहिनि या सोशल मीडिया जो हलाइणु आहे। सो लिहाज़ा असां तय कयो आहे त हिनखे हायर न कयो वेंदो। हाणे हिनखे नुक़सानु छा जो पियो? पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट खे सही इस्तेमालु न करण जो।